Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. कराची के सदर वारे इलाके में चीनी डॉक्टर्स ऐं डेंटल क्लिनिक ते हमले केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। कत्ल में इस्तेमाल थियल हथियार में हथ। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार वकार ख़ुश्क जो तालुक़ सिंधु देश पीपल्स आर्मी सां आहे। जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। मारिजी वियल चीनी शहरी जी दहशतगर्दनि सां का बि दुश्मनी न हुई। दहशतगर्द हिक ख़ासि एजेंडा तहत चीनी शहरियुनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। परॾेह में वेठल असगर शाह ऐं शफ़ी पारां दहशतगर्दनि खे चीनी डॉक्टर ते हमले जो टास्क ॾिनो वियो। गिरफ़्तार कयल दहशतगर्द वकार ख़ुश्क, असगर शाह ऐं सहूलियतकार ज़ुल्फ़कार ख़ासकिली सां लाॻीतो राब्ते में हो। फ़ोन कॉल्स ट्रेस करे खेसि गिरफ़्तार कयो वियो। मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस दहशतगर्दनि टोलनि खे न छॾींदासीं। कराची वासियुनि लाइ बिजली ₹4.88 फ़ी यूनिट सस्ती थी वई। मुल्क जे बाक़ी इलाइक़नि लाइ बिजली ₹19 फ़ी यूनिट महांगी। नेपरा कराची वासियुनि लाइ बिजली जे फ़ी यूनिट अघ में ₹4.88 सस्ती करे छॾी। मुल्क जे ॿियनि इलाइक़नि लाइ बिजली ₹19 महांगी कई वई। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिबि अगस्त जी फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹19 फ़ी यूनिट महांगी कई वई। इज़ाफ़ो अक्टूबर जे बिलनि ते लागू कयो वेंदो। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी विया, कुछ बेड गवर्नेंस आहे, कुछ कुदरती आफ़ात। हल तव्हां माण्हुनि वटि आहे, तव्हां पंहिंजा नुमाइंदा कहिड़ा चूंडियो था, कहिड़नि खे असेंबली में मोकिलियो था, उहे तव्हांजा नुमाइंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे नुमाइंदनि खे इहो अहसासु हुजे त हर 5 सालनि खां पोइ असांजो एहतिसाब थींदो इन वोटरनि जे हथां, त शायदि इहा हालत न हुजे। तव्हां पंहिंजी तक़दीर तव्हांजे हथ में आहे। अदलिया जो पंहिंजो कमु आहे। अदलिया इंतिज़ामिया जो कमु नथी करे सघे। सिंध में बरसात ऐं ॿोड़ दौरान आयल तबाही में कुझु हथ कुदरती आफ़त ऐं कुझु ख़राब हुक्मरानी जो हो। चूंडियल नुमाइंदनि खे वोटरनि हथां एहतिसाब जो अहसासु हुजे हा त हीअ हालत न थिए हा। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख जो हैदराबाद बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त अवाम सोची सम्झी पंहिंजा नुमाइंदा चूंडे असेंबली न उमाणे। सिंध में बरसात ऐं ॿोड़ सबबि बुनियादी ढांचो तबाह थी वियो। ॿोड़ ऐं अमन अमान जो मामिलो सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। उन ते तबसरो नथो करे सघिजे। अदालतूं एडमिनिस्ट्रेशन जा मामला नथियूं हलाए सघनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो नालो ECL मां मुस्तक़िल तौर कढण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासनि वारे केस में शर्जील मेमण जो नालो मुस्तक़िल ECL मां ख़ारिज करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस में नज़रसानी दरख़्वास्त जी ॿुधणी जे मौक़े ते जस्टिस KK आका जी सरबराही में 2 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो। शर्जील मेमण जे ॿिए केस में नज़रसानी अपील मंज़ूर।